पंहिंजी धीअड़ी खपे, नंढड़ी धीअ खपे, मूंखे पंहिंजी नंढड़ी धीअ खपे, नदी जे नकरनि वाग पिलाए नदी जी त हिनजो बचिड़ो हिन सां मिलाए हिन बचिड़ो कोन नदी काथे थी त बसि मूंखे पंहिंजो बचिड़ो खपे हिन अलाह पाक जे रसूले जे बसि मूंखे पंहिंजी बचिड़ी खपे 15 ॾींहं मां पंहिंजी बचिड़ी न आहे ॾिठी अलाए कीअं हूंदी अलाए कहिड़े हाल में हूंदी पुलिस पंहिंजी कारवाई करे थी पई पर सभु चए थी उहा पुलिस त तव्हांजा माण्हू हूंदा रखो असांजा माण्हू चवनि मुंहिंजे पीउ जे घर वई आहे पुलिस चए थी तूंदी किथां ॻोल्हियूंसि कीअं ॻोल्हियूंसि ॿुधायो भला बसि इहा मुंहिंजी अपील आहे नदीअ जी बसि मूंखे पंहिंजी धीअड़ी खपे नंढड़ी धीअ खपे मूंखे पंहिंजी नंढड़ी धीअ खपे नदी जे नकरनि वाग जे वसीले मूंखे पंहिंजी बचिड़ी खपे बसि हाणे नदी में हाणे चोप कोन्हे बसि हाणे इहा थी चए थी मूंखे पंहिंजी बचिड़ी खपे जल्दीअ में हिन क़ुर पाक जे वसीले मूंखे पंहिंजी बचिड़ी खपे बसि मूंखे पंहिंजी बचिड़ी खपे नदीअ में हाणे कोन्हे सभु